ओम शांति। अभी मेरी तारीख है 15/8/2025 और मेरा बाप दादा कहता मीठी मीठी बात। सवेरे सवेरे उठी यही चिंतन करो कि मां एतरी नंढी सी आत्मा केतिरो वॾो शरीर खे हलायां थी। मूंखे मुंहिंजी आत्मा में अविनाशी पाठ मिलंदल आहे। सवेरे सवेरे उथी करे ये चिंतन करो। प्रश्न शिव बाबा की कहिड़ी प्रैक्टिस आहे कहिड़ी न आहे। उत्तर आत्मा खे ज्ञान रत्न सां श्रृंगार करण जी प्रैक्टिस शिव बाबा खे आहे। बाक़ी शरीर खे श्रृंगार करण जी प्रैक्टिस उन्हनि खे न आहे। आत्मा के श्रृंगार करण जी प्रैक्टिस आहे शिव बाबा के। शरीर के श्रृंगार करण जी प्रैक्टिस न आहे। शिव जी बाबा चईंदा आहिनि मूंखे त पंहिंजो शरीर आहे न, मां हिननि जो शरीर भल किराए ते वरितो आहे, लेकिन हिन शरीर जो श्रृंगार इहा आत्मा स्वयं कंदी आहे, मां न कंदो आहे। मां त सदा अशरीरी आहियां। गीता बदली वञे दुनिया न बदिलण सां। ओम शांति। ॿारनि इहे गीत ॿुधियो, कंहिं ॿुधायो, कंहिं ॿुधो? आत्मा हिन शरीर जे कननि द्वारा ॿुधे। ॿारनि खे बि इहो मालूम पियो कि आत्मा केतिरी नंढी आहे न। उहा आत्मा हिन शरीर में न हुजे त शरीर कोई कम जो ई न हुजे। केतिरी नंढी आत्मा जे आधार ते एॾो वॾो शरीर हलंदो आहे। दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे कि आत्मा छा चीज़ आहे जो हिन रथ ते विराजमान हूंदी। दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे कि आत्मा छा चीज़ आहे जो हिन रथ ते विराजमान हूंदी आहे। अकाल मूर्त आत्मा जो इह शरीर तख़्त आहे न, प्रकृति जे विच में। ॿारनि खे ज्ञान मिलंदो आहे न, केतिरो रमणीक आहे, रहस्य युक्त आहे। जॾहिं कोई अहिड़ी रहस्य युक्त ॻाल्हि ॿुधबी आहे त चिंतन हलंदो आहे। तव्हां ॿारनि जो बि इहे ई चिंतन हलंदो आहे। एतिरी नंढी सी आत्मा एॾो वॾो शरीर में वेठी आहे ऐं हलाए थी, जो अखियुनि खां बि ॾेखारे में न ॾींदी आहे। आत्मा में 84 जन्मनि जो पाठ लूंदल आहे न। शरीर त विनाश थी वेंदो आहे, शरीर त विनाश थी वेंदो, बाक़ी आत्मा रहंदी आहे। इहे ॾाढी वॾी वीचार जी ॻाल्हियूं आहिनि। ये ॾाढी वीचार करण जी ॻाल्हियूं आहिनि कि शरीर त विनाश थी वेंदो आहे, बाक़ी आत्मा रहंदी आहे। सवेरे उथी करे इहे ख़्यालु करणो खपे। आत्मचिंतन। ॿारनि खे स्मृति आई आत्मा केॾी नंढी आहे। हुननि खे अविनाशी पाठ मिलियल आहे न, मां आत्मा केतिरी वंडरफुल आहियां। इहो नयो ज्ञान आहे जो दुनिया में कंहिंखे बि न आहे। बाप ई अची करे बतलाईंदा आहिनि जो सिमरन करिणो हूंदो आहे। असां एतिरी नंढी सी आत्मा कीअं पाठ वॼाईंदा आहियूं। शरीर 5 तत्वनि जो ठहींदो आहे, बाबा खे थोरी मालूम पवंदो आहे। ब्रह्मा बाबा खे शिव बाबा जी आत्मा कीअं ईंदी वेंदी आहे, इहो हुन समय जी आहे। पोइ त बाबा खे बि अनुभव त थी वेंदो आहे न। ईअं बि न सदैव इन्हनि में रहंदी आहे, त इहे चिंतन करिणो आहे। तव्हां ॿारनि खे बाप अहिड़ो ज्ञान ॾींदा आहिनि जो कॾहिं कोई मिली न सघे। तव्हां ॼाणंदा आहियो बराबरि इहो ज्ञान हिननि जी आत्मा में न हुयो, ब्रह्मा बाबा जी। ॿिया सत्संगनि में ईअं ॻाल्हियुनि त कोई ख़्याल में ई न रहंदो। इहे ॻाल्हियूं त कोई ख़्याल में ई न रहंदियूं। आत्मा परमात्मा जो रिंचक बि ज्ञान न आहे। हिते त कीअं असांखे बाबा आत्म अभिमानी स्थिति में कराए करे
असांखे केॾो सारो ज्ञान ॾींदो आहे। जॾहिं ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे ज्ञान ॿुधंदासीं त ज्ञान जी गहराई सम्झ में ईंदी आहे। साधु संत सन्यासी आदि ये थोड़ी सम्झंदा आहिनि असां आत्मा शरीर द्वारा इन्हनि खे मंत्र ॾियूं था। आत्मा शरीर द्वारा शास्त्र पढ़ंदी आहे, उहा हीअं थोड़ी सोचंदा आहिनि। हिकु बि मनुष्य मात्र आत्म अभिमानी न आहे। आत्मा जो ज्ञान कोई खे आहे न त पोइ बाप जो ज्ञान कीअं हूंदो। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां आत्माउनि खे बाप चईंदा आहिनि। मिठे मिठे ॿार तव्हां केतिरा समझदार ठहिया आहिनि। तव्हां केतिरा समझदार ठहिया आहियो। अहिड़ो कोई मनुष्य न जो सम्झे कि हिन शरीर में जो आत्मा आहे उन्हनि खे परम पिता परमात्मा वेही पढ़ाइनि था। केतिरी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि, परंतु पोइ बि धंधे आदि ते वञण सां भुलिजी वेंदा आहिनि। पहिरियों त बाप आत्मा जो ज्ञान ॾींदा आहिनि जो कोई बि मनुष्य मात्र खे न आहे। गायन बि आहे न, आत्माऊं परमात्मा अलॻि रहे भूमिका। ॾाढे समय खां अलॻि रहिया। आत्मा परमात्मा अलॻि रहे भूमिका। ये गायन भी है न, हिसाब आहे न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो आत्मा ई ॻाल्हाईंदी आहे शरीर द्वारा। आत्मा ही शरीर द्वारा सुठो बुरो कर्म कंदी आहे। बाप अची करे आत्माउनि खे केतिरो गुलगुल ठाहींदा आहिनि। बाप अची करे आत्माउनि खे केतिरो गुलगुल ठाहींदा आहिनि। पहिरियों त बाप चईंदा आहिनि सवेरे सवेरे उथी करे प्रैक्टिस व ख़्यालु करो कि आत्मा छा आहे जो हिन शरीर द्वारा ॿुधंदी आहे। आत्मा जो बाप परमपिता परमात्मा जेके पवित्र पावन ज्ञान जो सागर चईंदा आहियूं, वो कोई मनुष्य के सुख जो सागर शांति जो सागर कीअं चई सघंदा आहियूं। छा लक्ष्मी नारायण के चईंदासीं सदैव पवित्रता जो सागर न। हिकु बाप ई सदैव पवित्रता जो सागर आहे न। मनुष्य त सिर्फ़ु भक्ति मार्ग शास्त्रनि जो वेही वर्णन कंदा आहिनि। प्रैक्टिकल अनुभव न आहे उन्हनि खे। ईअं न सम्झंदा कि असां आत्मा हिन शरीर सां बाप जी महिमा कंदा आहियूं। उहो असांजो मिठो मिठो बाबा आहे न, उहो ई सुख ॾियण वारो आहे। बाबा चईंदा आहिनि हे आत्मायूं हाणे मुंहिंजी मत ते हलो। ये अविनाशी आत्मा के अविनाशी बाप द्वारा अविनाशी मत मिलती है। अविनाशी आत्मा के अविनाशी बाप द्वारा अविनाशी मत मिलती आहे कि मुंहिंजी मत ते हलो, मूंखे यादि करो। वो विनाशी शरीरधारी खे विनाशी शरीरधारियुनि जी ही मत मिलंदी आहे। सत्युग में त हितां जी प्रालब्ध पाईंदा आहिनि न, हुते कॾहिं उल्टी मत मिलंदी न आहे। हाणे जी श्रीमत ही अविनाशी ठही वेंदी आहे जो अधु कल्ह फलंदी आहे। इहो नयो ज्ञान आहे न। केतिरी बुद्धि खपे इनखे ग्रहण करण जी। इहो नयो ज्ञान आहे, हिन में केतिरी बुद्धि खपे इनखे ग्रहण करण जी, हिन ज्ञान खे। ॿियो एक्ट में अचिणो खपे ऐं पोइ एक्ट में बि अचिणो खपे। जे शुरू खां भक्ति कई हूंदी उहा ई सुठी रीति धारण करे सघंदा। इहो सम्झणो खपे। अगरि असांजी बुद्धि में ठीक रीति धारणा न थींदी आहे त ज़रूरु शुरू खां असां भक्ति न कई आहे।
अगरि असां में इहे ज्ञान जी धारणा न थींदी आहे त मतिलबु शुरू खां असां भक्ति न कई आहे। बाबा चईंदा आहिनि कुझु बि न सम्झंदा आहियो त बाबा खां पुछो, छोकी बाप आहे अविनाशी सर्जन। उन्हनि खे सुप्रीम सोल बि चइबो आहे न। आत्मा पवित्र ठहींदी आहे त उन्हनि जी महिमा थींदी आहे न। आत्मा पवित्र ठहींदी आहे त उन जी महिमा थींदी आहे। अॼु आत्मा जी महिमा त शरीर जी महिमा बि थींदी आहे। आत्मा जी महिमा आहे त शरीर जी बि महिमा आहे। सत्युग में आत्मा तमो प्रधान त शरीर जी बि महिमा न थींदी आहे। हिन समय तां ॿारनि खे ॾाढी गुह्य बुद्धि मिलंदी आहे। हिन समय असां आत्माउनि खे ॾाढी गुह्य बुद्धि मिलंदी आहे। आत्मा खे मिलंदी आहे न। आत्मा खे केतिरो मिठो ठहिणो खपे। असांखे एॾी गुह्य बुद्धि मिलंदी आहे जो हर ॻाल्हि जो राज़ असांखे सम्झ में ईंदो वेंदो आहे। त हिन हिसाब सां असांजी आत्मा केॾी मिठी हुजणी खपे। हुन सभु सम्झ में अची वियो त कोई कंहिंसां वैर भाव लड़ाई झगड़ो कुझु न। सभिनि खे सुख ॾियणो खपे न। बाबा केतिरा मिठा आहिनि न। शिव बाबा एॾा मिठा छो आहिनि, छो जो शिव बाबा खे सभु पतो आहे त शिव बाबा कॾहिं कंहिंसां वैर भाव, कॾहिं कंहिंखे ख़राबु सुठो न चवंदा आहिनि। सभु सुठा आहिनि। आत्माउनि खे बि मिठो ठाहींदा आहिनि। आत्मा कोई बि अकर्तव्य न करे, इहा प्रैक्टिस करणी आहे असांखे। असांखां कोई बि अकर्तव्य न थिए। चेक करिणो आहे कि मूंखां कोई अकर्तव्य त न थींदो आहे न। शिव बाबा कॾहिं अकर्तव्य कार्य कंदा न कंदा न। उहे ईंदा ई आहिनि उत्तम ते उत्तम कल्याणकारी कार्य करणु। शिव बाबा ईंदा आहिनि उत्तम ते उत्तम कल्याणकारी कार्य करणु। सभिनि खे सदगति ॾींदा आहिनि शिव बाबा। शिव बाबा ईंदा आहिनि हिन सृष्टि ते उत्तम ते उत्तम कल्याणकारी कार्य करणु ईंदा आहिनि शिव बाबा। सभिनि खे सदगति ॾींदा आहिनि। जो बाप जो कर्तव्य कंदा आहिनि, ॿारनि खे बि जो बाप कर्तव्य कंदा आहिनि त ॿारनि खे बि अहिड़ो कर्तव्य करिणो खपे न। सर्व जो कल्याण करिणो खपे। इहे बि सम्झाइबो आहे। जे शुरू खां वठी करे भक्ति कई आहे उन्हनि जी बुद्धि में ई ज्ञान ठहे थो। जे शुरू खां वठी करे भक्ति कई आहे उन जी बुद्धि में ई ज्ञान वेंदो। हाणे बि देवताउनि जा ढेर भगत आहिनि। पंहिंजो सिर ॾियण लाइ बि तयारु रहंदा आहिनि। देवताउनि जे भगत पंहिंजो सिर ॾियण लाइ बि तयारु रहंदा आहिनि। ॾाढी भक्ति करण वारनि जे पिछाड़ी कम भक्ति करण वारा लटकंदा रहंदा आहिनि। उन्हनि जी महिमा ॻाईंदा रहंदा आहिनि। उन्हनि खे त स्थूल में सभु ॾिसण में ईंदो आहे। उन्हनि जो त स्थूल में सभु ॾिसण में ईंदो आहे न। हिते त सभु गुप्त आहे। हिते त कुझु नज़र थोरी थो अचे। सभु गुप्त कार्य हले थो। तव्हांजी बुद्धि में कीअं पूरी राजधानी स्थापना थिए थी, कंहिंखे सम्झ में अचे थो। केरु राजा रानी ठहींदो, केरु महाराजा महारानी, केरु उन्हनि जी प्रजा दास दासियूं सभु तयारु थियनि थियूं, लेकिन गुप्त।
तव्हांजी बुद्धि में सृष्टि जेका अनन्य ॿार हूंदा उन्हनि खे सम्झ में ईंदो। तव्हांजी बुद्धि में सृष्टि जे आदि मध्य अंत जो सॼो ज्ञान आहे न, इहे बि ॿारनि खे मालूम आहे। बाबा असांखे पढ़ाइण आया आहिनि। असां हाणे घरु वेंदासीं, जाता खां सभु आत्मायूं ईंदियूं आहिनि, उहो असांजो घरु आहे न। हुते शरीर ई न त आवाज़ कीअं थिए। हुते शरीर ई न हूंदो त आवाज़ कीअं थींदी। आत्मा जे बिना शरीर जड़ थी वेंदो आहे न। आत्मा जे बिना शरीर जड़ थी वेंदो। मनुष्य के शरीर में केतिरो मोह रहंदो आहे। आत्मा शरीर सां निकिरी वई, आत्मा शरीर सां निकिरी वई त शरीर जड़ थी वेंदो। बाक़ी 5 तत्व बचिया, उन्हनि ते बि केतिरो लव रहंदो आहे न। हिन 5 तत्वनि जे शरीर में यानी आत्मा निकिरी वई त शरीर सां बि माण्हुनि खे आत्मा निकिरी वई न, हुन मुर्दे खे बि सनानु कराईंदा, नया कपिड़ा पाईंदा, हुनजी शिकिल ॾिसी रोईंदा रहंदा। स्त्री पति जी चिता ते चढ़ण लाइ बि तयारु थी वेंदी आहे। एतिरो मोह रहंदो आहे न शरीर में। हाणे तव्हां सम्झंदा आहियो नष्टो मोह थियणो सॼी दुनिया सां। इहे शरीर त ख़त्मु थियणो ई आहे त उन्हनि सां मोह निकिरी वञिणो खपे, परंतु ॾाढो मोह रहंदो आहे न। ब्राह्मणनि खे खाराईंदा आहिनि, ब्राह्मणनि खे खाराईंदा आहिनि, यादि कंदा आहिनि न फलाणे जो श्राद्ध आहे। हाणे उहो थोरी खाई सघंदा कोई। तव्हां ॿारनि खे त हाणे इन्हनि ॻाल्हियुनि सां अलॻि थी वञिणो खपे न। ड्रामा में हर हिकु पंहिंजो पार्ट वॼाईंदा आहिनि। हिन समय तव्हांखे ज्ञान आहे न, असांखे नष्टो मोह ठहिणो। हिन समय असांखे ज्ञान आहे कि असांखे नष्टो मोह ठहिणो। आत्मा वई शरीर मां निकिरी वई, हुनखे जलाए छॾो बसि। पंहिंजो पोइ कर्म कंदा रहो, छा हुनजे पिछाड़ी रोईंदा रहंदा। मोहजीत राजा जी बि कहानी आहे न, ॿियो कोई मोहजीत राजा हूंदो न आहे। इहे त कथायूं वेही ठाहींदा आहिनि। हुते अकाले मृत्यु कॾहिं थींदी न आहे त पुछण जी बि ॻाल्हि न रहंदी आहे। हिन समय तव्हांखे मोहजीत ठाहींदा आहिनि न। स्वर्ग में मोहजीत राजा हुया, यथा राजा रानी तथा प्रजा हुया। मतलब हुते कॾहिं कोई जो शरीर छॾण सां रोईंदा न हुया। उहा आहे ही नष्टो मोह जी राजधानी। उहा आहे ही नष्टो मोह जी राजधानी। रावण राज्य में मोह हूंदो आहे, हुते त विकार हूंदो ई न आहे न। रावण राज्य ई न आहे, रावण जी राजा ई हलंदी आहे न। रावण जी बि राजा ई हलंदी आहे द्वापर खां। राम राज्य में छा थींदो आहे कुझु बि पतो न आहे। सिवाइ बाप जे ॿियो कोई ॻाल्हियूं ॿुधाए न सघे। बाप हिन शरीर में हूंदे बि देही अभिमानी आहे। लोन अथवा किराए ते मकान वरितो आहे त उन्हनि में बि मोह रहंदो आहे। मकान खे सुठी रीति फर्निश कंदा आहिनि। इन्हनि खे त फर्निश करिणो न आहे न। श्री बाप त ख़ुदि आहे ई अशरीरी। इन्हनि खे कोई बि श्रृंगार आदि करण जी प्रैक्टिस न आहे। शिव बाबा भले ई लोन वठंदा आहिनि ब्रह्मा बाबा जो शरीर
लेकिन शिव बाबा चवंदा आहिनि कि मां हिन शरीर खे कुझु बि श्रृंगारंदो न आहियां, श्रृंगारंदो न आहियां। मूंखे त प्रैक्टिस ई न आहे। मूंखे त प्रैक्टिस ई न आहे। इन्हनि खे त अविनाशी ज्ञान रत्न सां ॿारनि खे श्रृंगार करण जी प्रैक्टिस आहे। शिव बाबा खे त ज्ञान रत्न सां आत्मा ॿारनि खे श्रृंगारण जी प्रैक्टिस आहे। सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज शिव बाबा ई सम्झाईंदा आहिनि। शरीर त अपवित्र ई आहे न। इन्हनि खे जॾहिं ॿियो नयो शरीर मिलंदो त पवित्र हूंदो शरीर। हिन समय त पुराणो शरीर आहे न, इहे ख़त्म थियणो ई आहे। इहे बि दुनिया में कंहिंखे पतो न आहे कि धीरे धीरे मालूम पवंदो। नई दुनिया जी स्थापना ऐं पुराणी दुनिया जो विनाश त इहे त बाप जो ई कमु आहे न। इहे त बाप जो ई कमु आहे। बाप ही अची करे ब्रह्मा द्वारा प्रजा रचंदा आहिनि। नई दुनिया जी स्थापना कंदा आहिनि। प्रजा रची पोइ नई दुनिया जी स्थापना था करनि। तव्हां नई दुनिया में हुयो तव्हां नई दुनिया में हुयो? बाबा प्रश्न पुछनि। न, नई दुनिया स्थापना थींदी आहे न। मतिलबु हाणे आयो, हाणे थोरी आहियूं, हाणे त स्थापना थी थिए न। तव्हां ब्राह्मणनि जी चोटी बि ऊंच आहे। बाबा सम्झायो आहे, बाबा जे सम्मुख ईंदा आहियो त पहिरियों इहे यादि करिणो आहे कि असां ईश्वर बाप जे सम्मुख वेठा आहियूं। असां ईश्वर बाप जे सम्मुख वेठा आहियूं। शिव बाबा त निराकार आहिनि। उन्हनि जे सम्मुख असां कीअं वेंदासीं? त हुन बाप खे यादि करे पोइ बाप जे सम्मुख अचूं, मतिलबु ब्रह्मा बाबा जे सम्मुख अचूं। शिव बाबा खे यादि करे पोइ ब्रह्मा बाबा जे सम्मुख अचूं। तव्हां ॼाणंदा आहियो उहे हिननि में वेठा आहिनि न, ब्रह्मा बाबा जे शरीर में। इहे शिव बाबा त आत्माउनि खे पावन ठाहींदा आहिनि। इहे शरीर त पतित आहे न। शिव बाबा जी यादि में न रही करे कोई कमु कंदा आहियो त पाप लॻी वेंदो आहे। असां शिव बाबा वटि वेंदा आहियूं, पोइ ॿिए जन्म में ॿिया संबंधी हूंदा। असां शिव बाबा वटि वेंदा आहियूं, पोइ ॿिए जन्म में ॿिया संबंधी हूंदा। हुते देवताउनि जी गोद में हूंदासीं। हाणे त असां ईश्वर जी गोद में आहियूं। हिकु बार ई ईश्वर जी गोद मिलंदी आहे न। मुख सां चवंदा आहिनि, बाबा असां तव्हांजा थी चुकिया आहियूं। असां तव्हांजा आहियूं। ॾाढा आहिनि जंहिं कॾहिं बाबा खे ॾिठो बि न आहे। ॿाहिरि में रहंदा आहिनि। शिव बाबा लिखंदा आहिनि, शिव बाबा असां तव्हांजी गोद जा ॿार आहियूं। बुद्धि में ज्ञान आहे न। आत्मा चवंदी आहे असां शिव बाबा जा थी विया आहियूं। इन्हनि खां पहिरियों असां पतित जी गोद जा हुआसीं। भविष्य में पवित्र देवताउनि जी गोद में वेंदासीं। इहे असांजो दुर्लभ जन्म आहे। हीरे जहिड़ो तव्हां हिते संगम युग ते ई ठाहींदा आहियो। संगम युग कोई हुन पाणी जे सागर ऐं नदियुनि जो नाच न चइबो आहे। ही त रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। ही त युगनि जो संगम युग आहे। कलयुग ऐं सतयुग जे विच जो संगम युग।
ब्रह्मपुत्र वॾे ते वॾी नदी आहे, सागर सां मिलंदी आहिनि। नदियूं वञी करे सागर में पवंदियूं आहिनि। तव्हां बि सागर सां निकिरी ज्ञान नदी ठहिया आहियो न। ज्ञान सागर शिव बाबा आहिनि। वॾे ते वॾी नदी ब्रह्मपुत्र आहिनि। वॾे ते वॾी नदी ब्रह्मपुत्र नदी। इन्हनि जो नाम ब्रह्मा आहिनि। सागर सां इन्हनि जो केतिरो मेल आहे। तव्हांखे मालूम आहे नदी किथां निकिरंदियूं आहिनि? सागर सां ई निकिरंदियूं आहिनि। त सागर में ई पवंदियूं आहिनि। सागर सां मिठो पाणी खींचंदा आहिनि न। सागर जा ॿार पोइ सागर में अची करे मिलंदा आहिनि। तव्हां बि ज्ञान सागर सां निकिता आहियो। पोइ सभु हुते हली वेंदा। सभु हुते हली वेंदासीं जाते उहे रहंदा आहिनि। ज्ञान सागर सां निकितल बि असां ज्ञान नदियूं पोइ वापसि मथे हली वेंदासीं जाता असां आया आहियूं। हुते तव्हां आत्मायूं बि रहंदा आहियो न। जाते शिव बाबा रहंदा आहिनि। ज्ञान सागर ते असां बि हली वेंदासीं। तव्हां आत्मायूं बि हुतां जा रहवासी आहियो न। ज्ञान सागर अची करे तव्हांखे पवित्र मिठो ठाहींदा आहिनि। आत्मा त खारी ठही वेंदी आहे, उन्हनि खे मिठो ठाहींदा आहिनि। आत्मा जो खारी ठही वई, हुनखे शिव बाबा मिठो ठाहींदा आहिनि। 5 विकार रूपी छीछी नमकीन तव्हां सां निकिरी वेंदी आहे। त तव्हां तमो प्रधान सां सतो प्रधान थी वेंदा आहियो। जॾहिं 5 विकारनि रूपी नमकीन असां मां निकिरी वेंदी आहे त असां सतो प्रधान थी वेंदा आहिनि। बाबा पुरुषारत कराईंदा आहिनि। तव्हां केतिरो सतो प्रधान हुयो, स्वर्ग में रहंदा हुयो। तव्हां बिल्कुलु छीछी ठही विया आहियो। रावण तव्हांखे छा ठाहे छॾींदो? भारत में ई ॻायल आहे न, हीरे जहिड़ो जन्म अमूलक। बाबा चईंदा रहंदा आहिनि तव्हां कौड़ी पिछाड़ी छो हैरान थींदा आहियो? तव्हां कौड़ी पिछड़ छो हैरान थींदा आहियो? कौड़ियूं बि जास्ती थोरी खपनि, ग़रीब जब सम्झी वेंदा आहिनि। साहूकार त चईंदा आहिनि असांजे लाइ हिते ई स्वर्ग। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो जो बि मनुष्य मात्र आहिनि सभिनि जो हिन समय कौड़ी जहिड़ो जन्म। साहूकार त चईंदा आहिनि असांजे लाइ हाणे स्वर्ग आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो जो बि मनुष्य मात्र आहिनि सभिनि जो हिन समय कौड़ी जहिड़ो जन्म। असां बि हीअं हुयासीं, है न। असां बि कौड़ी मिसल थी वियासीं न, है न। छा कंदा हुयासीं? हाणे बाबा असांखे छा ठाहींदा आहिनि? एम ऑब्जेक्ट आहे न, नर सां नारायण ठाहींदा आहिनि। असां नर सां नारायण ठाहींदा आहियूं, नारी सां लक्ष्मी ठाहींदा आहियूं। भारत जॾहिं कौड़ी जहिड़ो कंगाल हुयो, भारत हाणे कौड़ी जहिड़ो कंगाल आहे।
भारतवासी ख़ुदि थोरी ॼाणंदा आहिनि हिते तव्हां केतिरा साधारण अबलायूं आहियो। कोई वॾो आदमी हूंदो त हुननि खे हिते वेहण जी दिलि ई न थींदी। जिते वॾा वॾा आदमी सन्यासी गुरु आदि हूंदा हुते ई वॾी वॾी सभाउनि में वेंदा वॾा वॾा आदमी। बाप बि चईंदा आहिनि मां त ग़रीब निवाज़ आहियां। चईंदा आहिनि भॻवानु ग़रीबनि जी रक्षा कंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां केतिरा साहूकार हुआसीं। हाणे पोइ वरी उहा साहूकार ठहूं था न। बाबा लिखंदा बि आहिनि तव्हां पद्मा पदमपति ठहींदा आहियो। हुते मारामारी न हूंदी आहे। हिते त ॾिसो पैसे जे पुठियां केतिरी मारामारी आहे न। रिश्वत केतिरी मिलंदी आहे। पैसा त मनुष्य खे खपनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा असांजो खज़ानो भरपूर करे ॾींदा आहिनि। अधु कल्प जे लाइ जेतिरो खपे ओतिरो धन वठो परंतु पुरुषार्थ पूरो करो गफ़लत न करो। चइबो आहे न फॉलो फादर। फादर खे फॉलो करो त वञी करे इहे ठहींदासीं नरसा नारायण नारी सां श्री लक्ष्मी जहिड़ो ठहींदासीं। वॾो भारी इम्तिहान। हिन में जरा बि गफ़लत न करणी आहे। बाप श्रीमत ॾींदा आहिनि त पोइ हुन ते हलणो खपे न। क़ाइदा कानून जो उल्लंघन न करणो। श्रीमत सां ई तव्हां श्री ठहींदा आहियो। श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ा ठहींदा। श्रीमत सां ई असां श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठहींदा आहियूं। मंज़िल ॾाढी भारी आहे। पंहिंजो रोज़ खातो रखो कमाई कई या नुक़सानु कयो। बाबा खे केतिरो यादि कयो। केतिरनि खे रास्तो ॿुधायो न। अंधनि जी लाठी तव्हां आहियो न। असां हाणे केतिरनि खे असां रास्तो ॿुधायो। बाप खे केतिरो यादि कयो कमाई कई या नुक़सानु कयो। इहे सभु ख़ुदि जी जांच कयो। अंधनि जी लाठी त असां ई आहियूं। तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र मिलंदो आहे न। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार जीअं बाप मिठो ईअं मिठो ठही सभिनि खे सुख ॾियणो। कोई बि अकर्तव्य कार्य न करिणो। उत्तम ते उत्तम कल्याण जो ही कार्य करिणो। उत्तम सां उत्तम कल्याण जो ही कार्य करिणो आहे। ॿियो आहे कौड़ी पिछाड़ी हैरान न करिणो। हैरान न थियणो मतिलबु पैसनि जे कारण।
साधारण जीवन जेतिरो जी सघो था ओतिरो जियो। जास्ती कमाई करण जे पिछाड़ी छो था पओ? पुरुषारत करे पंहिंजी जीवन हीरे जहिड़ी ठाहिणी असां। पुरुषारत करे पंहिंजी जीवन हीरे जहिड़ी ठाहिणी। गफ़लत न करणी आहे असांखे। वरदान निश्चय रूपी पांव खे अचल रखण वारा सदा निश्चय बुद्धि निश्चिंत था। सभिनि खां वॾी बीमारी आहे चिंता। इन जी दवाई डॉक्टर्स वटि बि न आहिनि। चिंता वारा जेतिरो ई प्राप्ति जे पुठियां दौड़ंदा आहिनि ओतिरी प्राप्ति अॻियां वधंदी वेंदी आहे। हिन करे निश्चय जे पांव सदा अचल रहनि। सदा हिकु बल हिकु भरोसो इहे पांव अचल आहिनि त विजय निश्चित आहे। निश्चित विजय सदा ई निश्चिंत आहे। माया निश्चय रूपी पांव खे हिलाइण जे लाइ बि भिन्न भिन्न रूप सां ईंदी आहे न। लेकिन माया हिली वञे तव्हांजो निश्चय रूपी पांव न हिले त निश्चिंत रहण जो वरदान मिली वञे। असांजो निश्चय रूपी पांव न हिले सदा निश्चय रखो। लेकिन निश्चय रखण सां पोइ कर्म बि उहो करणो। ईअं न असां निश्चय रखूं त असां पास थी वेंदासीं ऐं असां पुरुषारत करूं नथा, मर्यादाउनि में रहूं नथा त कीअं असां निश्चिंत असां पास थी सघंदासीं। स्लोगन आहे हर हिक जी विशेषता खे ॾिसंदा वञो त विशेष आत्मा ठही वेंदा। हर हिक जी विशेषता खे ॾिसंदा वञो त विशेष आत्मा थी वेंदा। अव्यक्त इशारो तव्हां गोपियुनि जी चरित्र ॻायल आहिनि। बाप सां सर्व संबंधनि जो सुख वठणो, मग्न रहणो अथवा सर्व संबंधनि जे लव में लवलीन रहणो। जॾहिं कोई अति स्नेह सां मिलंदा आहिनि त हुन समय स्नेह जे मिलण जे इहे शब्द हूंदा आहिनि कि हिकु ॿ में समाइजी विया या ॿई मिली करे हिकु थी विया। त बाप जे स्नेह में समाए वियो अर्थात बाप जो स्वरूप थी वियो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।